हिकड़ी माता भगवान जी भक्ता हुई जिन जो नालो हुयो लाली। पति पत्नी ॿई भक्ति कंदा हुया, पर उनजी जेकी धर्म पत्नी उन जो भाव कुछ विशेष हुयो भगवान सां ऐं संत सेवा सां। ॾाढो प्रेम, ॾाढो विशेष प्रेम। हिकु बार जी ॻाल्हि घटना थी, उन्हनि जे घर में उन्हनि जो पुटु, इकलौतो पुटु गुज़ारे वियो। इकलौतो पुटु गुज़ारे वियो। शोक जी घड़ी, समय अहिड़ो दुखदाई ऐं अहिड़ो जेको सहन करणु ॾाढो कठिन थींदो आहे माता पिता जे लाइ, ऐं बि इकलौतो पुटु वो गुज़ारे वियो। शोक में हुया, पर भगवान ओॾी महिल हिननि जी परीक्षा वती। चओ हरे राम। भगवान परीक्षा वती। भगवान हिकिड़े साधुअ जे भेष में आया, संत जे भेष में आया। अची भगवान सदो दरवाजो खटखटायो। घरवारी डुकंदी वई, केर आहिनि? त संत। अरे पुटु गुज़ारे वियो आहे, इकलौतो पुटु, उन उनजो संस्कार बि न थियो आहे, उन दुख मां ना निकिती न हुई, पर संत आया त हृदय में ॾाढी प्रसन्नता थी, खुशी थी, गदगद थी कि अरे अॼु भगवान जी मूं ते विशेष कृपा थी आहे कि संत द्वार ते आया आहिनि। ॾाढो गदगद थी वई, प्रसन्न थी वई। संतन चयो भाई असां यात्रा ते निकिता आहियूं, तव्हां वटि भोजन जी व्यवस्था थी वेंदी, भोजन मिली वेंदो, बस भोजन करे असां अॻिते वधी वेंदासीं यात्रा ते। बाबा तव्हां हिकु मिंट बीहो, मां अंदरि व्यवस्था कयां, पोइ तव्हां अंदरि अचो। तुरंत डुकंदी वई, पंहिंजे पति खे चई हे पंहिंजे पुट खे जल्दी खणो, इन जो शव, इन जो जेको शरीर आहे तुरंत खणो, अंदरि कमरे में रखे अचो। पति पुछण लॻो छो भाई छा थी वियो? चई द्वार ते संत आया आहिनि, उन्हनि जी सेवा जो मौक़ो मिलियो आहे। ईअं न थिए कि संत ॾिसनि भाई हिननि वटि शोक जी घड़ी आहे, दुख आयो आहे, त उहे संत वीचार करे अॻिते वधी वञनि ऐं इहे सेवा सां असां वंचित रहिजी वञूं। तव्हां जल्दी कयो। तॾहिं पिता, जेको उनजो ॿार जो पिता, उनजो पति हुयो, उनखे थोरो सो नाराज़गी थी, गुस्सो बि आयो कि तूं कमाल थी करे, तूं कहिड़ी मां आहे? तुंहिंजो इकलौतो पुटु गुज़ारे वियो आहे, कमाल थी करे, अञा थोरो बि समय न थियो आहे, घटि में घटि पंहिंजे पुट जो संस्कार त करे वठि। मां तोखे संत जी सेवा लाइ मना नथो कयां, छो जो हो बि प्रेमी हुयो, उहो बि भक्ति कंदो। मां तोखे संत जी सेवा लाइ मना नथो कयां, पर घटि में घटि पहिरियों पंहिंजे पुट जो संस्कार कर, पोइ तूं संत जी सेवा कर। तॾहिं उन माता जेको जवाबु ॾिनो उहो असां कन खोले करे ॿुधूं भाई। सोचो, सभिनीनि खां वॾो हृदय ॿार जे लाइ त माता ई रखंदी आहे, सभिनीनि खां सुठो भाव त माता ई रखंदी आहे। उन माता चयो कि पतिदेव, मुंहिंजा स्वामी, पुट जो संस्कार त वरी बि थींदो रहंदो, पर कहिड़ी ख़बर भगवान इहे कृपा वरी कॾहिं कंदा जो द्वार ते संत अचनि, असां उन्हनि जी सेवा करे सघूं। चओ हरे राम। इहे कृपा भगवान अलाए वरी कॾहिं कनि, इहे त कंहिं विरले ते भगवान कृपा कंदा आहिनि। अॼु असां ते भगवान इहे विशेष कृपा कई आहे। तव्हां चवणु मञियो ऐं कृपा कयो, अचो ॿई मिली करे संत जी सेवा कयूं, भगवान उन ते ई राज़ी थींदा। चओ हरे राम। पंहिंजो नियम न छॾियूं, पंहिंजो धर्म न छॾियूं, उहो बि असांजो फर्ज़ु आहे, पर पहिरियों इहो फर्ज़ु आहे, उन माता चयो, इहो उन माता जा शब्द अथव। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। तॾहिं उहे संत भगवान वेश में, संत वेश में भगवान अंदर आया। उन्हनि ॾिठो, चयूं भाई कोई ॻाल्हि आहे त असांखे ॿुधायो। तॾहिं उन पिता ॿुधायो कि हा बाबा, असांजो नौजवान बालक गुज़ारे वियो आहे, तव्हां इन जे लाइ अरदास कजो, कृपा कजो, स्थान ग्रहण कयो। तॾहिं भगवान चयो कि भाई तव्हां एॾा प्रेमी आहियो कि पुटु गुज़ारे वियो आहे, पर पोइ बि सेवा करणु चाहियो था, इहो भाव ॾिसी असां राज़ी थिया आहियूं। असां वटि हिकिड़ी संजीवनी बूटी अथव, जंहिंसां तव्हांजो बालक असां वरी जियारो करे सघूं था, वरी उनखे जियारे सघूं था, जीवित थी वेंदो। उहो पिता त ॾाढो ख़ुशि थियो, गदगद थियो कि अच्छा, हा तव्हां चिंता न कयो, तव्हां अंदरि वञो ऐं तयारी कयो भोजन आदि जी,
मां इनखे स्वस्थ करे छॾींदुमि, बिल्कुलु ठीकु करे छॾींदुमि। ऐं भॻवान जे लाइ त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। भॻवान वरी उहो बालक जीआरे छॾियो ऐं भॻवान उतो अंतर ध्यान थी विया। चओ हरे राम। अंतर ध्यान थी विया ते पति पत्नी रोअण लॻा, ॻोल्हण लॻा कि संत काॾे विया, संत काॾे विया। असां ते एॾी वॾी कृपा करे विया कि असांजो मोल ॿार जीआरे करे ॾेई विया, पर काॾे विया, काॾे विया, रोअण लॻा। तॾहिं भगवान आवाज ॾिनी कि प्यारा उहो ॿियो कोई न, मां ई हुयुमि। मां परीक्षा वठण आयुमि तव्हांजी श्रद्धा ॾिसी मन प्रसन्न थी वियो। भगवान था चवनि तव्हां परीक्षा ॾिनी, दुख जे समय बि तव्हां संतनि जी सेवा न छॾी, भक्ति न छॾी, पंहिंजो नितनेम न छॾियो, धर्म न छॾियो। इहो ॾिसी मन प्रसन्न थी वियो। भगवान चवनि था, भगवान खूब कृपा कई, उन्हनि जीवन भर भक्ति कई। चओ हरे राम। तो भक्ति जो त्याग कॾहिं न कजे भाई। हे संसार अहिड़ो आहे कि तव्हां भक्ति बि कंदव अगरि अहिड़े समय में त तव्हांखे चवंदो अरे हिनमहिल छॾ, हे ज़रूरी कमु अथई, हे करे वठ। चओ हरे राम। पर भक्ति खां त वॾो कोई ज़रूरी कमु आहे कोन। इहो असांखे सम्झण जे लाइ कई जन्म बि लॻी वेंदा आहिनि, कई जन्म लॻी वेंदा आहिनि। चओ हरे राम। त निरंतर भगवान खे प्रार्थना कयूं भाई कि प्रभु असां त लायक न आहियूं तव्हांजी भक्ति करण जे, तव्हांजे शरण अचण जे, पर तव्हां कृपा कंदव त ज़रूर असां तव्हांजी शरण पाए सघंदासीं। प्रार्थना कयो मिली करे असां सां गॾु।